कलोई में पुछड़ीअ जे आबादकारनि पारां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कलोई जी रिण शाख ऐं ढोरो माइनर जे आबादकारनि मोहम्मद मूसा इमदानी, अरबाब इल्ताफ, अरबाब अलाडिनो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कलोई जी रिण शाख ऐं ढोरो माइनर में हथरादू पाणी जी खोट पैदा करे ढोरो माइनर खे गैर कानूनी तौर धिको लॻाए पुछड़ीअ जे आबादकारनि जो पाणी रोकियो वियो आहे, जंहिं करे 100 एकड़नि ते पोखियल मिर्च, फुटियूं ऐं मकाई सुकी तबाह थी वियूं आहिनि। असांजो पाणी हिते मौजूदु न आहे। असांजो पाणी हिन मॉड्यूल मज़ा ई कोन थो अचे। जॾहिं नॉर्मल रेंज हूंदो आहे तॾहिं त बिल्कुलु ई कोन हलंदी आहे। जॾहिं पाणी बिल्कुलु अपर गेज हलंदो आहे तॾहिं असांजी शाख जी वधो। पोइ बि असांजो अॼु बि तव्हां चेक कयो त मॉड्यूल पूरो न आहे। 1-4 माना सम्झो त अञा 7 डेसिमल असांजो पाणी मौजूदु आहे जेको असांखे कोन मिले रहियो। असांजो रिक्वेस्ट आहे, मुतालबो आहे त असांखे पंहिंजो मॉड्यूल असुल माप मुताबिक़ बिना कंहिं रिआयत जे असां का बि रिआयत कोन पिया घुरूं, का बि सहूलियत उहो जेको आहे असांखे मॉड्यूल ठाहे ॾिनो वञे ऐं 90 डिग्री ते तव्हां ॾिसो त मॉड्यूल टेढ़ो आहे, बिल्कुलु दीवार सां लॻे थो। जेको पाणी जो फ्लो आहे, प्रेशर आहे, मरी पोइ अॻिते वञे थो। ख़ुदारा असांजी हेतिरी वॾी इरादी 4-5 हज़ार एकड़ ज़मीन आहे, उन ते ही शाख आहे। तव्हां ॾिसो त हिकु वॾे ज़िमीदार बासर ज़िमीदार जे वाटर हिकिड़े वाटर जेतिरो पाणी कोन थो वञे ऐं अॻियां 12 वाटर कोर्स असां कीअं वेरायूं। असां से ना के ज़ुल्म मॉड्यूल बंदि करे 22-23 रेढ़ा आया आहिनि। मॉड्यूल बंदि करण खां पोइ असां वटि पाणी ही ॾिसो पिया इहो आहे का शइ टेल ते पहुतो कोन्हे। असां हेठि पाणी न हुअण जे करे ट्यूबवेलनि जे साम्हूं जेका हालति आहे, जेका असांजी पोज़ीशन आहे उहा तव्हांजे साम्हूं पियल आहे। असांजी जेका पाणी न हुअण जे करे असांजी इहा पोज़ीशन आहे। हींअर जेको असां ते शाख खे जेको राति आओ ॾेई जेको धिको हयो अथनि तमामु नाजाइज़ आहे। पाणी पीअण जो नथो पहुचे। असां सां तमामु इंतिहाई ज़ुल्म आहे। असां डायरेक्टर साहिब खे इहो अर्ज़ु कंदासीं त इहो सरज़मीन ॾिसी असां सां अदालत थिए, हक़ थिए, असांखे पंहिंजो हक़ मिले। असीं कंहिंजो हक़ कोन था वठूं। आबादकारनि मुतालबो कयो त पाणीअ जी हथरादू खोट ख़तम कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk